पर को तरीक़ेकार सिखो। हिकिड़ो शख़्स अल्लाह जो रसूल अचे थो कि साईं मुंहिंजी वालिदा अचानक फोत थी वई, हो वसियत कान करे सघी। जे उनखे टाइम मिले हा त मूंखे सदके ख़ैरात लाइ चवे हा, छा तो करणु चाहीं? एक रिवायत में थी बाग जेको आहे मूं अल्लाह जी राह में ॾिनो पर सवा मुंहिंजी मां खे मिले। पाण फरमायो ठीकु आहे, पर इहो सवाब पहुचण न पहुचण मुंहिंजी तव्हांजी ज़िम्मेदारी कान्हे। या अल्लाह जे मथां आहे, क़बूल करे थो नथो करे। पर सभ खां बेहतरीन शइ आहे जेका तव्हां पंहिंजे हथनि सां पाण करे वञो। आख़िरी हदीस ॿुधाईंदुसि, उलमा जी आमद शुरू थी वई आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे कि मामले खे थोरो मुख़्तसिर कंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वन्नज्मु इज़ा हवा मा ضل साहिबुकुम व मा गवा वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। रब्बि शरह ली सदरी व यस्सिरनी अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। हर किस्म जी तारीफ़ हम्दो सना बुजुर्गी वॾाई अल्लाह वहदहू ला शरीक जी ज़ात खे जुगाए, जेको हिन पूरी कायनात जो अकेलो खालिक ऐं मालिक आहे। बेहिसाब दुरूद सय्यदुल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन साक़ी कौसर खैरुल वरा अहमद मुस्तफा मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक पे हुजन, जिनकी अल्लाह ताला इन पूरी कायनात जे लाइ रहमत बनाए मबूस फरमायो। मुख्तसर हम्दो सलात खां बाद सामीन इकराम, अल्लाह तबारक व तआला इंसान के कुछ शयुनि जो अख्तियार ॾिनो आहे। मसलन तव्हां जो अखियूं आहिनि, तव्हांजी मर्ज़ी आहे त पूरे छॾियो, मर्ज़ी पए त खोले छॾियो, मर्ज़ी पए त ॾिसो कंहिंखे, मर्ज़ी पए न ॾिसो, को मसलो कोन्हे। अल्लाह तव्हांखे मूंखे पेर ॾिना आहिनि,
किॾांहुं जे कॾहिं वञिणो आहे त तव्हांजी मर्ज़ी आहे, जे नथा वञो त ठीकु आहे, को मसइलो कोन्हे। अल्लाह इंसान खे हथ ॾिना आहिनि, का शइ पकड़नी आहे, का शइ न आहे पकड़नी, ठीकु आहे, उनजी मर्ज़ी आहे। पर दीन जे बारे में कंहिंखे बि मर्ज़ी कान ॾिनई, कंहिंखे बि अख़्तियार न ॾिनई। पूरे जो पूरो अख़्तियार धणी पाण रखियो आहे। आदम अलैहिस्सलाम खे जॾहिं अल्लाह आसमान मां ज़मीन में मोकिलियो, छा चई? कुल्ला बितू मिना जमीअन फइम्मा यातियन्नकुम मिन्नी हुदन फमन तबिअ हुदाय फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। आदम, तू ऐं तुंहिंजी घरवारी ज़मीन हलिया वञो, मुझे तरफां तव्हां ॾे मुंहिंजा अहकामात ईंदा। पोइ जंहिं शख़्स मुंहिंजनि हुकुमनि जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारी, जेको मूं चयोमांसि, उहो माण्हू बेखौफ़ आहे, बेग़म आहे। बाक़ी जी जंहिं इनकार कयो या पंहिंजी मर्ज़ी हलायई त पोइ इन जे लाइ मूं सख़्त अज़ाब तयारु कयो आहे। छा मालूम थियो त आदम अलैहिस्सलाम खां वठी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं जेतिरा बि नबी सगोरा आया, उन्हनि खे बि इन ॻाल्हि जो पाबंद कयो वियो त रब जे तरफ़ां तव्हां ते, मुंहिंजे तरफ़ां तव्हां ते अहकामात नाज़िल थींदा, उन मुताबिक़ अमल करणो आहे, उन मुताबिक़ पंहिंजी उम्मत खे पाबंद करणो आहे। अल्लाह छा थो फरमाए? वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। मुंहिंजो पैगंबर जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि उहो ई ॻाल्हाइनि था जेको असां ॾे वही था कयूं। फरमाए त पंहिंजे मन सां, पंहिंजे इरादे सां उहे ॻाल्हाइनि कोन था। ही तव्हांखे शरीयत जे मामले में जेको बि आर्डर हुकुम ॾियनि था, असां हुननि ते इहा शइ नाज़िल था कयूं, उहे तव्हांखे ॿुधाइनि था। त मालूम थियो त दीन अल्लाह तबारक व तआला जे हुकुमनि जो नालो आहे, ऐं इहो असांखे तव्हांखे पाबंद कयो वियो। तव्हांखे मूंखे न, सभिनी खे, और ऐसी ताईं जो अंबिया खे बि पाबंद कयो वियो। وَإِذْ أَخَذَ اللَّهُ مِيثَاقَ النَّبِيِّينَ لَمَا آتَيْتُكُم مِّنْ كِتَابٍ وَحِكْمَةٍ ثُمَّ جَاءَكُمْ رَسُولٌ مُصَدِّقٌ لِّمَا مَعَكُمْ لَتُؤْمِنُنَّ بِهِ وَلَتَنصُرُنَّهُ۔ अल्लाह फरमाए थो, जिन्हें तमाम अंबिया खां अल्लाह वाइदो वरितो, कंहिंखां? हिकु त मूंखां ई तव्हां खां वाइदो वरितो हुई, यादि आहे तव्हांखे? मूंखे यादि कोन्हे, लॻे थो तव्हांखे बि यादि कोन हूंदो। अल्लाह ताला पंहिंजी रुबूबियत जो वाइदो तमाम इंसाननि खां वरितो हो। आदम अलैहिस्सलाम खे पैदा करण खां पोइ इन धरतीअ ते जेतिरा बि इंसान, मर्द ऐं औरतूं अचण वारा हुआ, उन्हनि जे रूहनि खे पैदा कयईं। छा फरमाई? अलस्तु बिरब्बिकुम, छा तव्हांजो रब न आहियां? क़ालू बला। अल्लाह फरमाए थो, सभिनी जो तूं असांजो रब आहीं। असां इक़रार कयो, असां खां वाइदो वरितई। हिते अल्लाह चए थो त मूं वरी नबियुनि खां वाइदो वरितो। कहिड़ो? मुंहिंजी नबियुनि जी जमायत हो। आऊं तव्हांखे हिकमत ॾियां ऐं किताब ॾियां। ثم جاءكم رسول مصدق لما معكم لتؤمنن به ولتنصرنه। पोइ तव्हां वटि तव्हांजे हूंदे मुंहिंजो रसूल अची वञे, छा हुनजी मदद कंदो, छा हुन ते ईमान आणींदो? अल्लाह कंहिंजे लाइ पियो वाइदो वठे?
जनाबे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ला तमाम अंबियान का रब वायदो पे वठे ते जदे तवा जे होंदे मुजो पैगंबर आखिरी अची वने ऐ उन जी निशानियों तवा जे किताब में मौजूद हुजन ईमान आनी दो उन जी मदद कंदो अव आकररतुम अखज़तुम अला ज़ालिकुम इसरी क़ालू अकररना क़ाल फशहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन ही बोझ वदन तवा ते रखा पियो छा इनखे खणी वेंदो छा तवा इकरार कयो तो अल्लाह सा के इकरार आ असी मञूं था जिए ही तुझो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंदो असाजू शरीयतूं मनसूख थी चुकूं शरीयत होंदी जैसे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजी अल्लाह ताला नबिन के पाबंद कयो अल्लाह जा बाना अब इनके एकड़ो पास कर न सही कयो उनके मानी खान थोड़ा है उसते असां आराम जल्दी काने चालू है इनके साम्हूं हटा बाबा बल बटा चरिया माण्हू पहिरीं दफ़ा आया न साईं तव्हां हूंदे माना तव्हांखे सेटिंग करे ॾियूं सॼी न बाबा हुन पंहिंजो हुन लाइ लॻायो असांजी अखि जूं ख़राब थियनि त जॾहिं अल्लाह तबारक व तआला तमाम अंबिया खां जनाबे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत जे लाइ वाइदो पियो वठे पाण त हुन जा उम्मती आहिनि पाण ते त फर्ज आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत ऐं वाजिब आहे ऐं यादि रखो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अल्लाह फरमायो त मुंहिंजो पैगंबर उहो ई तव्हांखे हुकुम थो ॾे जेको असां न ॾे वही था कयूं वमा यंतिकु अनिल हवा कि पंहिंजी ख़वाहिश इरादे सां कोन थो फरमाए असीं जेको हुकुम ॾियूं था उहो तव्हांखे ॿुधाए थो केतिरा वाक़िया आहिनि जेके मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वही जो इंतज़ार कयो आहे हिकिड़ी औरत अचे थी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में त साईं जवानी त मुंहिंजे मुड़ुस ख़तम करे छॾी हुन सां गॾु हाणे पोड़ी थी वई आहे अॼु मूंखे चवे थो त तूं मुंहिंजे लाइ ईअं ई तुंहिंजी पुट जी मुंहिंजी माउ जी माना ज़िहार कई उन दौर में हिनखे सम्झो त तलाक शुमार कयो वेंदो हो मूं पोड़ी खे केरु क़बूल कंदो ऐं कंहिंजे दर ते वञा ऐं कंहिंखे दाह ॾियां पर तुंहिंजे मसइले हल त नज़र कोन थो अचे शादी जे सवाल ई पैदा कोन्हे जेसीं ताईं मसइले जो हल न थींदो कान वेंदसि अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा फरमाए थी त आउं थोरो परे पंहिंजे घर जे कम में लॻी पई हुयसि मूंखे ख़बर न आहे त इहा औरत कहिड़ो तकरार पई करे तव्हांजो रब करीम क़ुरान जूं आयतूं नाज़िल कयूं माना अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे तरफ़ा ऑर्डर कोन ॾिनो पंहिंजे तरफ़ा हुकुम कोन लॻायूं पंहिंजे तरफ़ा कोन फरमायो त हीअं थींदो हीअं वञी कर न वही जो इंतज़ार आहे क़द समी अल्लाहु क़ौल अल्लती तुजादिलुक फी ज़ौजिहा अल्लाह चए थो तहक़ीक़ मूं ॿुधो जेका औरत पंहिंजे मुड़ुस जे बारे में तोसां तकरार करे रही हुई
ऐं पंहिंजे रब खे शिकायत करे रही हुई, ए मुंहिंजा पैगंबर, हिन मां औरत जो मामलो मूं ॿुधो, मां उहा आहे जे तव्हांखे ॼणियो आहे। कंहिंजे चवण सां का मां कंदी रोड ते आबाद तुंहिंजी खां पोइ तुंहिंजी मां मुंहिंजी मां आहे, ईअं थोरे थींदो। मां उहा आहे जंहिंजे पेट मां तूं ॼाओ आहीं। कंहिंजे चवण सां मां कांदी, पर हिन शख़्स ज़ाल जे लाइ लफ़्ज़ इस्तेमाल कया आहिनि। हाणे टे ॻाल्हियूं आहिनि, या तो ग़ुलाम आज़ाद करे, या मुसलसल 60 ॾींहं रोज़ा रखे, या 60 मिस्कीननि खे खाधो खाराए पंहिंजी ज़ाल वापसि करे सघे थो। चवण जो मक़सदु आहे त हिते मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वही जो इंतज़ार था कनि, पंहिंजे तरफ़ां को बि ऑर्डर न आहे। ऐं अहिड़ी तरह हलाल और हराम जो बि अख़्तियार अल्लाह ताला पंहिंजे नबियुनि खे कोन ॾिनो, इहो अख़्तियार बि पाण रखियईं। केतिरा माण्हू असांखे चवंदा आहिनि न बाबा हीअ जेका मैं आहे न, मैं इहा असांजे फ़क़ीहनि तव्हांखे हलाल करे ॾिनी आहे। मुंहिंजो जेकर तव्हांजे फ़क़ीहनि हलाल कया त पोइ असांजे लाइ हराम आहे। जेकर तव्हांजे मुज्तहिदनि जेकॾहिं हलाल कई आहे त भली पोइ असां लाइ हराम आहे, छो जो हराम ई हलाल जो अख़्तियार इंसान खे अल्लाह नाहे ॾिनो। अल्लाह क़ुरान में फरमायो, इत्तख़ज़ू अहबार व रुहबान अरबाब मिन दूनिल्लाह। अहले किताब पंहिंजे उलमा खे, पंहिंजे सादात खे, मौली का मामूली शइ था सम्झो छा, फरमाई पंहिंजे आलिमनि खे अल्लाह खां सवाइ रब बनायो हिननि। अदी बिन हातिम सहाबी रसूल चए थो, मूंखे हैरत थी त अल्लाह चए थो त अहले किताब पंहिंजे आलिमनि खे रब बनायो, असां हुनखे रब त कोन मञियो। क़ुरान बि सचो आहे, समझ में ॻाल्हि न पई अचे। अल्लाह जे रसूल जी ख़िदमत में हाज़िर थियो। अल्लाह जा रसूल क़ुरान थो चवे त अहले किताब पंहिंजे आलिमनि खे रब बनायो हो, असां हुनखे रब त कोन मञींदासीं। पाण फरमा थी, तव्हांजा आलिम जंहिं शइ खे हलाल कंदा हुआ त हुनखे हलाल सम्झंदा हो, इहा ॻाल्हि आहे। जेके उहो हराम सम्झंदा तव्हां हराम कंदा हो, चई हा, चई इहो ई त रब बनाइण आहे। हाणे हिननि माण्हुनि खे अल्लाह जो ख़ौफ़ हुअणु घुरिजे, जेके दावा था कनि त असांजे आलिमनि हलाल कयो। अरे तुंहिंजे आलिमनि खे अख़्तियार ॾिनो कंहिं? अल्लाह जो अख़्तियार त पंहिंजे नबियुनि खे बि कोन ॾिनो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दफ़ो चओ माखी कोन खाईंदुसि पीअंदुसि, का बि ॻाल्हि हुई। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माखी पीअण छॾे ॾिनो। रब्बे करीम क़ुरान जूं आयतूं नाज़िल फरमायूं, या अय्युहन नबी लिम तुहर्रिम मा अहल्लल्लाहु लक। ओ मुंहिंजा पैगंबर उहा शइ तूं कीअं हराम थो करे जेका मूं तो ते हलाल कई आहे। जेका शइ मूं हलाल कई आहे तव्हां हराम कीअं कई? माना इन मां मालूम थियो त हरामी हलाल जो अख़्तियार बि अल्लाह तबारक व तआला पाण रखियो आहे, के नबी के नाहे ॾिनो। त तव्हां पाण ॿुधायो अॼु दीन में केतिरियूं ॻाल्हियूं दाख़िल कयूं, हलाल जूं, हराम जूं, नेकी जूं। असांजी नेकी आहे, ही भलाई आहे, छा इहा माण्हुनि खे अख़्तियार आहे? छा तव्हांजे हर नेकी जे कम खे छा नेकी जो दर्जो मिली सघे थो? न, हर नेकी जो कम नेकी नथी थी सघे, हर चङो कम नेक नथो थी सघे। इरबाद बिन सारिया रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, इब्न माजा जी रिवायत आहे त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु ॾींहुं असांखे नसीहत कई, वाइदो नसीहत कई। उहा एॾी त पुरअसर हुई, उनखे ॿुधी करे दिलूं डिॼी वियूं, अखियुनि मां असांजा नार वहण लॻा, अखियुनि मां ॻोड़ा वहण लॻा। अर्ज़ु कयो साईं, ही त नसीहत अहिड़ी आहे ॼण को वञण वारो माण्हू नसीहत कंदो आहे। असांखे अञा वधीक नसीहतूं कयो। उन्हनि मां हिकु इहा बि हुई, फसतरौन मिन बादि इख्तिलाफन शदीदा, हिकु न इख्तिलाफन कसीरा। ओ मुंहिंजा साहबा, मुंहिंजे वञण खां पोइ तव्हां सख़्त क़िस्म जो इख्तिलाफ ॾिसंदो। दीन जे मामले में तव्हां घणो इख्तिलाफ ॾिसंदो।
पर इन इख्तिलाफ में तव्हां के छा करणो आहे? अलैकुम सुन्नती, तव्हां ते फर्ज़ आहे त मुंहिंजी सुन्नत खे इख्तियार कजो। खुलफाए राशिदीन जेके हिदायत वारा आहिनि उन जे तरीक़े खे इख्तियार कजो। अज़ू अलैहा बिन नवाजिस, पर हिते लफ़्ज़ अल्लाह ते रसूल जमा जो इस्तेमाल कोन कयो आहे। इन जो ज़मीर केॾांहुं कई? पंहिंजी सुन्नत ॾे। इन हालत में जे इख्तिलाफ जी हालत में मुंहिंजी सुन्नत खे अख्तियार कजो। अलैहा बिन नवाजिस माना जीअं ॾाठुनि में का शइ मज़बूती सां झलबी आहे, मुझे तरीके के मुझी सुन्नत के इए पकड़जो, न में सख्ती सां झले वठजो। वइयाकुम मुहदसातुल उमूर, बी नसीहत आए करी तो कयां, बचजो। छाखां बचजो? कि दीन में नए कमन खां। बिदअत, बिदअत के सिंह कोन जो परे खां अचे माण्हू जवाब बिदअत पे जे परे जो। बिदअत आहे छा? बिदअत जी माना है दीन में उहो नओं कम करण जंहिंजो सबूत न अल्लाह जे कलाम में हुजे, न मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान में हुजे, ऐं तव्हां उनखे सवाब जी नियत सां कयो त हिन अमल सां, हिन कम करण सां मूंखे अजर मिलंदो, मूंखे सवाब मिलंदो। इन जो नालो बिदअत आहे। अल्लाह जे रसूल असांखे तंबीह फरमाई त आऊं तव्हांखे ऑर्डर थो ॾियां, ऐं तव्हांखे हिन ॻाल्हि जी तंबीह थो कयां त पंहिंजो पाण खे दीन में नवनि कमनि खां, बिदअत खां बचाइजो। छो जो कुल्लु बिदअतुन ज़लाल, हर नओं कम गुमराही आहे ऐं गुमराही तव्हांखे सिधो वञी जहन्नम में रसाईंदो। अॼु असांजे माशरे ते गौर कयो, केतिरियूं बिदअतूं आहिनि, केतिरियूं बिदअतूं आहिनि। छा चयो वेंदो आहे? साईं नेकी जो कम त आहे, भलो कम त कयूं पिया, ॿियो त को मसलो कोन्हे। छा हर भलो कम नेकी थी सघे थी? सुनन दारमी जी रिवायत आहे अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह तआला अन्हु खां। अबू मूसा अशरी फरमाए थो, ऐं हिकु दफ़ो मस्जिद में वियसि, मूं ॾिठो त कुझु माण्हू हल्को कयो वेठा आहिनि ऐं हर हिकु वटि पथरियूं बि आहिनि। जीअं अॼुकल्ह घणा तस्बीह पिया पढ़ंदा आहिनि, ऐं ख़बर आहे हिसाब कनि था या तस्बीह था कनि, गार बि ॾियनि पिया, चांहि बि पीअनि पिया, मानी बि खाइनि पिया, कचहरी बि हले पई, मणियूं बि हले पियो। हाणे सम्झ में ॻाल्हि कान थी अचे, मणियूं पियो हले, कचहरी पई हले, खाधो पियो हले, हिसाब पिया कनि, सम्झ में ॻाल्हि कान थी अचे। उन्हनि मां हिकिड़ो जो चङो मुड़ुसु आहे, बाबा सभु चओ अल्लाह अकबर, पथियुनि ते ॻणींदा वञनि, अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। वरी चओ ला इलाहा इल्लल्लाह 100 दफ़ा, वरी पिया ॻणीनि बाबा 100 दफ़ा ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। वरी पियो चए बाबा तव्हां 100 दफ़ा चओ अल्हम्दुलिल्लाह, पथियुनि ते ॻणीनि पिया अल्हम्दुलिल्लाह। अबू मूसा अशरी रज़ियल्लाहु अन्हु ॾिसी माठ करे निकिरी विया मस्जिद मां। ॿिया अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु अन्हु जे इंतज़ार में त इमाम साहब अचे तो उनखे ॿुधायां त अॼु मस्जिद में ही अमल मूं ॾिठो आहे। ख़ैर वो निकिता, चो अबू अब्दुर्रहमान अॼु अजीब मामलो ॾिठो। माना अबू मूसा जे गोया के तारीफ़ पियो करे त चङो कमु ॾिठुमि। माण्हू हीअं अल्लाह अकबर कनि पिया, अल्हम्दुलिल्लाह कनि पिया, सुभान अल्लाह पिया चवनि, त तव्हां कुझु कोन चयो। अबू मूसा अशरी खां पुछो अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु तआला अन्हु, तव्हां उनखे कुझु कोन चयो? चईं मूंखे तव्हांजे हुक्म जो इंतज़ार हो, इमाम साहब जो इंतज़ार आहे। पाण न करे हर मस्जिद में तव्हांखे कम से कम पाण वारी मस्जिद में का बि नंढी हूंदी त 5 मुफ्ती ने वॾी आहे त 100 मुफ्ती तव्हांखे ज़रूरु मिलंदा, यकीन कयो। 2 अखर पढ़ण खां पोइ हर शख़्स चए थो आऊं ई मुफ्ती आहियां, मुफ्ती आज़म आहियां। हाणे ही बि सहाबी रसूल आहे। अबू मूसा अशरी को मामूली साहबी कोन्हे। अल्लाह जो रसूल फरमाए त अबू मूसा तू कुरान आवाज़ अहिड़े सां पढ़ी तो एॾो तोखे सुर अल्लाह ॾिनो आहे। दाऊद अलैहिस्सलाम जे सुरनि मां तो कहिड़ो सुर अल्लाह तो ॾिनो आहे। माना अल्लाह जो रसूल वरी मोहब्बत सां जो कुरान ॿुधंदा हुआ। यमन जो पान खे गवर्नर बि कयो आहे, मामूली माण्हू कोन्हे साहबी, पर तकड़ कोन थो करे फतवा ॾियण जी त असांजो इमाम ॿियो आहे। ऐं हक़ीक़त तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जिथे जेको माण्हू मुक़ररु हूंदो आहे, सुवाल करण वारो उन खां ई उमेद रखंदो आहे त मूंखे ई जवाब ॾे। ही तोखां मूंखां उमेद न रखंदो आहे।
खैर ॻाल्हियूं कंदी थी पहुची आसु मस्जिद में। अब्दुल्लाह बिन मसूद खां पुछो छा पिया कयो? जो साहिब रसूल असां अल्लाह जी हमद सना तस्वीर बयान करे रहिया आहियूं। अब्दुल्लाह बिन मसूद फरमायो त तव्हां पंहिंजे लाइ गुनाह शुमार कयो। मूंखे ख़बर कान्हे जो एतिरो जल्दी तव्हां तबाही बर्बादी हलाक थी वेंदो। अञा त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जेके कपड़ा पाता से मौजूद आहिनि, जिन थावन में खाधऊं उहे असां वटि मौजूद आहिनि, पैगंबर जा केतिरा सहाबी मौजूद आहिनि। हिनखे गुमराह पिया चवनि छो कि जंहिं तरीक़े सां तव्हां अल्लाह जी हमदो सना बयान पिया कयो, ही पथरिन ते जेको आहे न मणिन ते जेको वठ वठा लगाए वेठा आहियो, इहो तरीक़ो असांखे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोन सेखारियो। हुनजो असांजो इरादो त नेकिन जो आहे कि केतिरा माण्हू इरादो त नेकिन जो कंदा पर नेकी खे पहुची कोन सघंदा। हाणे मूंखे ॿुधायो अमल केॾो वॾो आहे, छा मिलियो? साहबी थो चवे त तव्हांजी हलाकती बर्बादी आहे। कुल हल नुनब्बिउकुम बिल अख़सरीना अमाला الذين ज़ल सायुम फिल हयाति दुनिया वहुम यहसबून अन्नहुम युहसिनून सुना। ओ मुंहिंजा पैगंबर चो छा तव्हांखे ॿुधायां, अमलनि जे हूंदे नुक़सान में विया। मिंट जी फुर्सत न आहे, टके जी बचत न आहे। एतिरी मन 12 कलाक हमारा दुकान में वेठो आहे, हिसाब कई तो फुर्सत मिंट कान्हे पर बचत ठुप आहे। मूंखे ॿुधाए तुंहिंजी मेहनत वही कम जी रायगान थी या कान थी? अल्लाह चयो तव्हांखे ॿुधायां त अमल बि आहिनि पर नुक़सान में विया। केॾा बदिल थी वञे माण्हू। हिकिड़ो त माण्हू अमल कोन थो करे, ख़बर पए त हिन अमल ई कोन कयो आहे जो नतीजो अथसि, पर चओ न अमल बि आहिनि तॾहिं बि कुझु कोन मिलियुसि। الذين ज़ल सायुम फिल हयाति दुनिया, दुनिया में जेतिरी भी मेहनत ही कावज कयूं सब जी सब रायगान हली वई। वहुम यहसबून अन्नहुम युहसिनून सुना, जी अमल वारो समझे पियो त ॾाढा चङा अमल पियो कयां। छा बिदअती कोन थो समझे पाण खे? ईमानदारी सां ॿुधायो। बिदअती जॾहिं को बि बिदअत जो अमल कंदो आहे, वो कॾहिं बि पंहिंजो पाण खे ग़लत न समझंदो आहे। वो समझंदो आहे त तमामु बहितरीन अमल पियो कयां। हमरा मोह कोन्हे अॼु पाण बिदअतूं केतिरियूं आहिनि। यकीन कयो अञा साह निड़ी में अथसि पर देगूं पहिरीं पहुची वेंदियूं आहिनि। मरण त ॾियोसि, हाणे 2 मिंटनि में कलाक में मरींदो, तेसिताईं असांखे वरी केरु वेंदो शहर में? हा वाह साईं वाह। इहो छा आहे? किसी कांध पे जो भत आहे। इहो असां वटि वॾो रवाज आहे, वॾी रस्म आहे। अॻे त कांध पे पर हींअर त यकीन कयो त विढ़ंदा त यार तो बूटी कान विधी। अरे निभागा तोखे त पाण हिन ग़रीब जे घर खे खाराइणो हुयो। वाह ईअं मुंहुं आहे त 2 रुपया जो छॾे विया त घर छॾींदासूं छा? हितां खाई पी पोइ असीं उथंदासूं। कांध पे मां फारिग थिया कोन, मथां 3 ॾींहं अची वियो। ॾिसी हाणे साईं जो 3जो थींदो। अञा 3 ॾींहं गुज़रिया कोन्हनि कि साईं वरी 10 थींदो। अञा 10 ॾींहं गुज़रिया मसन कि हाणे 40 थींदो। 40 गुज़रियो कोन कि हाणे 12 थींदो। वॾा इतमाम थींदा आहिनि। ॿुधो ई अथमि अल्लाह जो एहसान ज़िंदगी में खाधो कोन्हे पर ॿुधो ई आहे मूं त वॾा एतमाम कया वेंदा आहिनि, वॾा खाधा तयार कया वेंदा आहिनि। ऐं ख़ुसूसन उहे खाधा तयार कया वेंदा आहिनि जेके मरण वारे खे पसंदि हुआ। ॻाल्हि सम्झ में मूंखे अॼु बि कान आई। मामा याकूब को सम्झे, बाक़ी मूंखे सम्झ में ॻाल्हि कान आई अञा ताईं। त खाए मुनो ऐं थुल्हो थिए मुर्दो। अब ऐं थींदो आऊं खाई तव्हां वेठा मूंखे निहारियो त तव्हां थुल्हा थींदा, आऊं थुल्हो थींदुसि। खाए पियो मौलवी, खाधा बि जहिड़ा तहिड़ा छा। उहे खाधा जो यकीन कयो त तव्हां मुंहिंजो मिसकीन वठी न सघे। छो जो मौलवी साहब जॾहिं बचा आया ने खाईंदो त हुन मरण वारे खे फ़ाइदो थींदो। ऐं ख़ुसूसन उहे जेके हुनखे पसंदि हुआ। मरण वारो त हले कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं पसंदि कंदो, पोइ छा कंदे?
मरण वारो त चरस बि पीअंदो, कॾहिं कॾहिं भंग जो प्यालो भणी वेंदो, कॾहिं शराब पी वेंदो। छा ख्याल आहे? पाप खां प्यारींदो मौलवी साहब खे? अल्लाह जो ख़ौफ़ कयो। आहे किथे आ ॻाल्हि? وأنفقوا مما رزقناكم من قبل أن يأتي أحدكم الموت فيقول رب لولا أخرتني إلى أجل قريب فأصدق وأكن من الصالحين। रब मूंखे तव्हां खे हुकुम पियो फरमाए ख़र्च कयो मुंहिंजी राह में, इन खां पहिरीं जो तव्हांजे मरण जो वक़्तु अचे। असांजो असीं त मरण खां पोइ ख़र्च कंदा आहियूं। अल्लाह चए थो पहिरीं कर। अल्लाह फरमाए थो त मरण खां पहिरीं ख़र्च कर। तूं तो चवी त मूंखे मरण खां पोइ असांखे ख़र्च करणो आहे। अरे माण्हू छा चवंदा? पीउ मरी वियो यार, ॿ टे देगूं कोन लाथई, मां मरी वियुसि देगूं कोन लाथई, ज़ाल मरी वियुसि देगूं कोन लाथई। माना माण्हुनि खे ॿुधाइण लाइ कई न, अल्लाह अल्लाह तो कई कोन्हे। रब तो चए मरण खां पहिरीं कर। ख़बर माल छा आहे? फरमाया अच तोखे ॿुधायां तुंहिंजो माल कहिड़ो आहे। खाई तो हज़म कयो, नवां कपिड़ा पाए पुराणा कयई, पंहिंजनि हथनि सां तो जेको अॻियां मोकिलियो तुंहिंजो माल है। मरण खां पोइ तुंहिंजे माल में को तुंहिंजो ताल्लुक कोन्हे। क़ुरान मौजूद आहे, तव्हां पढ़ो वञी क़ुरान। अल्लाह कर्ज़ जी ॻाल्हि ज़रूर कई आहे। पाण सिंधी माण्हू कर्ज़ खां डिॼण वारा कोन आहियूं। ऐं त यकीन चवंदा त नांग बि किस्तुनि में वठी वेंदासीं। किस्तुनि में त ॾे थो यार, को मसलो कोन्हे, को मदारी रखंदासीं, मिड़ी कमु पियो हलंदो। छॾण वारा पाण कोन आहियूं। कर्ज़ माना एॾो असांजे दिलि में मोहबत आहे, को बि किथां बि कर्ज़ मिले खाली छॾणो न आहे। छो? इन करे जो इन जी पाण वटि अहमियत कान्हे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जिहाद में हुजनि, ग़ज़वे में हुजनि, हिकिड़ो माण्हू अचे तो सुवाल तो करे, साईं जी बा ही जंग हले पई, इन जंग में जेकर घिरी पवां ऐं शहीद थी वञा, मुंहिंजा सभु गुनाह माफ़? फरमायो हा, तुंहिंजा सभु गुनाह माफ़ थी। रब्बे करीम फ़रिश्तो मोकिलियो त मुंहिंजे पैगंबर खे वञी ॿुधा त हिन शख़्स खे ॿुधाइजो त कर्ज़ वरी बि माफ़ कोन थींदई। सम्झे ॻाल्हि खे कि न? अञा वधीक बि ॿुधायांव, ॿी ॿुधो, को मसलो कोन्हे। जनाज़ो पियो आहे मुंहिंजे पैगंबर जे साम्हूं, तयारी मुकम्मल आहे निमाज़ पढ़ण जी। ख़बर पई त हमरा कर्ज़ी आहे। घणनि जो? पाण वांगुरु लखनि जो कर्ज़ी कोन हो, हू साहबी हज़ारनि जो कर्ज़ी कोन हो, हू समन जो कर्ज़ी भी कोन हो, 2 रुपयनि जो कर्ज़ी हो। कुछ रुपया हुआ, कुछ रकम हुई, पाण पोइते हटिया। सही नमाज पढ़ायो, न ये कर्ज़ी आहे, तव्हां नमाज पढ़ण को थो पढ़ायां। हिकिड़ो साहबी थियो कि साईं ऐं हिन जे टोटल कर्ज़ जो ज़िम्मो थो खणा, तव्हां नमाज पढ़ायो। फरमायो सभु हाथी तव्हां भले ऐलान कयो त हिन शख़्स ॾे जंहिंजो बि कर्ज़ आहे, जेतिरा बि पैसा न मूंखां अची वठे, पर तव्हां नमाज़ पढ़ायो। पैगंबर छाला पियो सम्झाए असांखे त कर्ज़ छो जो अल्लाह जो मामलो कोन्हे, इहो बाने जो मामलो आहे। त पूरो क़ुरान तव्हां पढ़ो, किथे बि लिखियलु न आहे त ही अरबपति, खरबपति, कखपति, लखपति, हज़ारपति मोह आहे। हाणे हेतिरा पैसा 100 मां 5 रुपया, 1 रुपयो, ऐं चवां थो लख मां रुपयो ॾेखार, किरोड़ मां रुपयो ॾेखार, अरब मां रुपयो ॾेखार, त बाबा ही रक़म जेकी आहे हिन जे लाइ मरे त पोइ तव्हां हिन जो ख़ैरातूं कजोसि, हिन लाइ माण्हुनि खे खाराइजो, ऐं तव्हांजो ज़िम्मेदार आहियां। ॾेखार। छो? इन करे जो तुंहिंजे मरण खां पोइ, मुंहिंजे मरण खां पोइ, चाहे आउं केतिरो मालिक आहियां, वारिस आहियां शयुनि जो, पर तूं ज़र्रे बराबरि 1 टके जो बि वारिस न आहीं। हा, कुछ अहिड़ियूं शयूं आहिनि जे ज़िंदगी में तूं पाण करे वई, सो पाण करे वियो आहीं। सदका जारिया है। मस्जिद ठाराई तव्हां, मुसाफ़िर खानो ठारायो, अस्पताल ठारायो, खूह खोटायो, नलको हणाए वियो,
पंहिंजे पैसनि सां कई, पंहिंजी हिम्मत सां कई। इहे शयूं जेसीं ताईं आहिनि इंशाअल्लाह अजर मिलंदो। इल्म आहे तव्हां पढ़ियो, पढ़ायो, लिखियो, माण्हुनि ताईं पहुचायो। इहो जेसीं ताईं तव्हांजा शागिर्द जा शागिर्द सिलसिलो हलंदो पियो, तव्हांजे हिसाब किताब माना त सवाब जो लिखबो पियो, इहो ख़तम थियण वारो कोन्हे। वलदन साल यदूल, नेक औलाद जी तव्हां तरबियत कई आहे, औलाद के तव्हां कुरान हदीस जी तालीम ॾिनी आहे ऐं हू नेक आहे, परहेज़गार आहे। औलाद तव्हांजे लाइ दुआऊं घुरे थो, इहो तव्हांजे लाइ बिल्कुलु अजर ऐं सवाब आहे। असां इन जो इनकार नाहे कयो, पर को तरीक़ेकार सिखो। हिकिड़ो शख़्स अल्लाह जो रसूल अचे थो, किसी मुंहिंजी वालदा अचानक फोत थी वई, हो वसियत कान करे सघी। जे उनखे टाइम मिले हा त मूंखे सदके ख़ैरात लाइ चवे हा, छा थो करणु चाहीं? हिकु रिवायत में थी बाग जेको आहे मूं अल्लाह जी राह में ॾिनो, पर सवा मुंहिंजी माउ खे मिले। पाण फरमायो ठीकु आहे, पर इहो सवाब पहुचण न पहुचण मुंहिंजी तव्हांजी ज़िम्मेदारी कान्हे, या अल्लाह जे मथां आहे, क़बूल करे थो नथो करे। पर सभ खां बेहतरीन शइ आहे जेका तव्हां पंहिंजे हथनि सां पाण करे वञो। आख़िरी हदीस ॿुधाईंदुसि, उलमा जी आमद शुरू थी वई आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे कि मामले खे थोरो मुख़्तसिर कंदो हलां, हर कंहिंखे पंहिंजो पंहिंजो टाइम मिले। त दीन में कम केॾो बि सुहिणो छो न हुजे, जेसीं ताईं अल्लाह जे रसूल खां साबित न आहे त उहो दीन नथो थी सघे। मशहूर रिवायत आहे सही बुखारी जी, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर 3 सहाबी आया। घणा? एड़ा मोरे निहारियो, मिली वेही रहंदा, तव्हां न ॾिसो। घणा आया? 3 सहाबी। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर ते मौजूद न हुजनि, उम्महातुल मोमिनीन, मोमिन जूं माइरूं घर ते हुजनि, पैगंबर साहब जूं घर वारियूं, चवण लॻा मां फर्ज़ी इबादत असांखे ख़बर आहे, पर असां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नफ़ली इबादत जे बारे में तव्हां खां कुझु पुछण था चाहियूं। घर वारनि ॿुधायो त अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रात जे वक़्तु तहज्जुद अदा कनि था। तहज्जुद सम्झो था न? ॿुधो तो कॾहिं तहज्जुद? न कि सही मौलवी साहब असां खां पढ़ियो, फर्ज़ नथो थिए, तूं वरी तहज्जुद पियो ॻाल्हियूं छेड़ी। असां ते जेके अल्लाह 5 वक़्त फर्ज़ अदा कया, मुक़रर कया आहिनि, उहो ई असांजो सूरनि में हो त वरी तहज्जुद, ही बि जेके अल्लाह तौफ़ीक़ ॾे, ही बि अल्लाह जी मर्ज़ी पे, अल्लाह जी तौफ़ीक़ आहे, इंसानी चाहत ते बि आहे। ततजाफा जुनूबुहुम अनिल मदाजी यदून रब्बहुम खौफन व तमा व मिम्मा रज़क़नाहुम युनफिकून। जी मुंहिंजनि ॿारनि जूं पासराटियूं बिस्तरनि खे जुदा हूंदियूं आहिनि, जी पासराटियूं असांजियूं जुदा आहिनि। मूंखे हिन ॻाल्हि में को इनकार थोड़े आहे। तव्हां वाकई सॼी राति जाॻो पिया, पर हिन जे जागण में हुन जागण में फ़र्क़ु आहे। हींअर तव्हां वटि माशाअल्लाह औज़ार आयो आहे, कंहिं दौर में चवंदा न कंहिं माण्हू खे कंहिं ख़ुशी में माण्हू ॾिसंदा हुआ, या कंहिं माना त हुन में नेमत में ॾिसंदा हुआ, छा चवंदा आहिनि? हमरा जो 5 ई गेह में आहिनि, 5 ई आङुरियूं गेह में आहिनि, पर आऊं चवंदा हींअर 5 आङुरियूं न, पूरो देग में तरी पियो। माशाअल्लाह, यकीन कर त ॾिसंदे ॾिसंदे अखियुनि में पिचूं पइजी वञनि, पर हमरा खे निंड कान्हे। सुम्हंदे फजर थी वई। अल्लाह चए थो त मुंहिंजनि ॿारनि जी हालत इहा आहे, तंहिंजे बिस्तरनि मां पासराटियूं अलॻि हूंदियूं आहिनि। छो? यदून रब्बहुम खौफन व तमा, पुकारींदा आहिनि पंहिंजे मौला खे ख़ौफ़ ऐं उम्मीद सां। रब जे साम्हूं क़याम में बीठा आहिनि, रज जे साम्हूं अल्लाह जे साम्हूं पंहिंजे गुनाहनि जो एतिराफ़ कंदे, पंहिंजा किन मां लुड़क वाहींदे पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी तलब था कनि। रातुनि जो घर वारनि ॿुधायो त पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
रात जो थी अल्लाह जी इबादत भी कंदा आहिनि, आराम भी कंदा आहिनि। ॿुधायो वियो त पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान खां सवा नफ़ली रोज़ा रखंदा बि आहिनि, कोन बि रखंदा आहिनि। रखण ते ईंदा आहिनि असीं सम्झंदासीं हाणे पाण छॾींदा कोन, ऐं छॾण ते ईंदा असीं हाणे रखंदा कोन। रमज़ान जी खां अलावा जी ॻाल्हि आहे, मतां सम्झो रमज़ान नफ़ली ॻाल्हि बि हले। ऐं टी ॻाल्हि, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकाह बि कया आहिनि, संदन घर वारियूं बि आहिनि। हाणे ये टई साहबी ये ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ पाण में हिक ॿिए सां मुआहिदा पिया कनि, वाइदा पिया कनि, घर वारा ॿुधनि पिया। हिकिड़ो थो चवे त तव्हां हिन ॻाल्हि ते गवाह थिजो ऐं सॼी राति अल्लाह जी इबादत कंदुसि, सुम्हंदुसि कोन। ईमानदार सां ॿुधायो, पाण खां 17 रकातूं फर्ज़ नथियूं पढ़ियूं थियनि, 5 वक़्त में जेकॾहिं फर्ज़ ॾिसंदो 17 रकातूं, हिसाब कजां मथां जोड़ खां पिया थियो वियो हुजे, ठीकु आहे। हिसाब छा थो चए, सॼी राति इबादत कंदुसि, गुनाह जो कम तो कोन करे न बा, इबादत तो करे, तिलावत कंदो, अल्लाह जे साम्हूं बीहंदो, कॾहिं रुकू कंदो, कॾहिं सजदा कंदो, कॾहिं ज़िक्र अस्कार कंदो, कॾहिं दुआऊं घरंदो, कॾहिं रोअंदो रब जे साम्हूं, कॾहिं बादाईंदो, हाँ अल्लाह जे साम्हूं इनकिसारी आजी पंहिंजी पेश कंदो। ठीकु आहे, ॿियो थो चवे त हिन ॻाल्हि ते गवाह थिजो ऐं रोज़ो बिल्कुलु कोन छॾींदुसि, बस हमेशा रोज़े सां, हमेशा रोज़े सां। रमज़ान अचण वारो आहे न, बाक़ी कुझु ॾींहं आहिनि। केतिरा माण्हू हींअर ई परेशान आहिनि, मुंहुं हमरा जा लड़किया पिया आहिनि, छा थियो, यार रमज़ान पियो अचे, चंडा रमज़ान पियो अचे, को आफ़त बि अचे ई छा। रमज़ान पियो अचे त अॻे तो पाबंदियूं, हाणे त तोखे घर में महिमानी मिलंदी, होटल ते बि मिलंदी, शहर बि खुलिया पिया आहिनि, पकोड़े वारा वेठा अथई, समोसे वारा वेठा अथई, हर शइ तोखे मिलंदी। ॾुख छाजो थी, माना ॾुख इहो आहे त इहो लिकी लिकी खाणी पवंदी, शर्मा शर्मी खाइणो पवंदो। हाणे यार रमज़ान पियो अचे, माना वॾी मुसीबत बि अचे। हालांकि रमज़ान फुतिहत बाबु समा, फुतिहत बाबुल जन्नत, गुलिकत बाबुल नीरान, आसमान जा दरवाजा खुली वेंदा आहिनि, रहमत जा दरवाजा खुली वेंदा आहिनि, जन्नत जा दरवाजा खुली वेंदा आहिनि, जहन्नम जा दरवाजा बंदि थींदा आहिनि। वलिल्लाहु कामिन अन्नार ज़ालिका कुल्लु लैल, रमज़ान जी हर राति में लातादाद माण्हुनि खे अल्लाह ताला जन्नत में दाख़िल थो करे। हेड़े बरकत वारे महीने अचण खां पोइ तुंहिंजे निड़ ते जेके घुंड चढ़नि, हयात तोखे अचे कोन थो, शर्म त तोखे आहे कोन, सदाई मुस्लमान थो। हालांकि इस्लाम जे अहम रुकन मां हिकु रुकन बि आहे, तोखे छा करे सघिजे। इच्छा तो साहबी चए सॼी हमेशा रोज़ा रखंदुसि, ठीकु आहे। टियों थो चवे त शादी कान कबी, मुजरिद अकेलो रहबो। शादी करण खां पोइ मसाइल थींदा न बाबा, 1 खां 2, 2 खां 3, 4, 5 डिघो मामिलो थींदो वेंदो, कमाइणो पवंदो, कमाइणो पियो त माना दीन खां परे थियणो पियो। न कंहिंखे हूंदो चवंदा बा जिथे आयो हमरा खाधे पीते सुम्ही रहियो, कंहिंजो टेंशन मथियो सूर हूंदो कोन्हे, शादी वारे बग़ैर कयूं, ईअं माण्हू हूंदा आहिनि कुंवारा। नियतूं त सुठियूं हुयूं, कम त बहितरीन आहिनि, इहे चई पंहिंजे पंहिंजे घर हलिया विया। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं घर आया त घर वारनि ॿुधायो त साईं तव्हांजी गैर मौजूदगी में तव्हांजा 3 साथी साहबी आया ऐं ही हिते वाइदा करे विया आहिनि। अल्लाह जो सूम घुरायो हुनखे, ॿियो ख़बर आया हो छा घर जी, तव्हां ॻाल्हियूं खयूं आहिनि जी, कयूं अथऊं। पाण फरमायूं कसमान ज़ात जे हथ में मुंहिंजो साहु आहे, जेतिरो अल्लाह जो ख़ौफ़ परहेज़गारी मूं में आहे दुनिया में ॿियो कंहिं में नथी थी सघे। पर उन जे बावजूद आउं आराम बि कयां थो, निंड बि कयां थो, इबादत बि कयां थो, नफ़ली रोज़ा रखां थो, नथो बि रखां। ऐं मूं निकाह कया आहिनि, शादियूं कयूं आहिनि। फमन रगिब अन सुन्नती फलैसा मिन्नी, जंहिं मुंहिंजे रस्ते खां, मुंहिंजी सुन्नत खां मुंहुं मोड़ियो, उनखे छॾे पंहिंजी ॻाल्हि अख़्तियार कयई, मूं मां आहे ई कोन। सवाब त कुझु आहे, सवाब त परे जी ॻाल्हि आहे। तू मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत खां ख़ारिज थी वेंदे अल्लाह जा बाना। इहा आहे फिटकार बिदअत जी, त पंहिंजी मर्ज़ीअ सां नेक अमल करणु। यादि रखो, नेक अमल उहो हूंदो जेको क़ुरान ऐं सुन्नत में साबित आहे। इन खां अलावा जेतिरियूं तव्हां बिदअतूं ॾिसो था तमामु वॾियूं आहिनि,
इन मुख्तसर वक्त में इहो ही कुछ चई सघे थो। बस रब खां दुआ है त अल्लाह ताला मूंखे तव्हांखे असां सभिनी खे बिदअतुनि खां पनाह में रखे, सही माना में कुरान सुन्नत ते अमल करण तौफ़ीक़ अता फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।